नाज़रीन, टंडो गुलाम हैदर जे ॻोठ साहिब खान नूहाणी में क़ाइम GBS प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे, जंहिं सबबि शागिर्द खुलियल आसमान हेठि तालीम पढ़ाइण ते मजबूर बणियल आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था अली खान चांडियो जी हिन रिपोर्ट में। टंडो गुलाम हैदर जे ॻोठ साहिब खान नूहाणी में आहियूं। उन्हनि जी स्कूल जेका आहे सा किरी पट थी वई आहे काफ़ी टाइम खां वठी, ऐं काफ़ी मासूम ॿार आहिनि जेके खुले आसमान हेठि काढ़नि में बरसातनि में ऐं सियारे में तालीम पिराए रहिया आहिनि। उन हवाले सां ॻोठाणनि सां मालूम कंदासीं, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो चवणु छा आहे। स्कूल में का बिल्डिंग जी सहूलियत न हुई। जॾहिं मुंहिंजो अचणु थियो ते फर्नीचर बि न हो। असां वस वारनि खे चई फर्नीचर त हासिलु करे वरितो, पर असांखे बिल्डिंग अञा ताईं न मिली सघी आहे। हिते मूं वटि तक़रीबन 60+ ॿार आहिनि जेके उस मंझि गर्मी मंझि ऐं सियारे जे हेॾी थधी मौसम में हिते ई तालीम पिराइनि था। जेकॾहिं हिते ॻोठ में तक़रीबन 350 घरनि ते मुश्तमिल आहे ॻोठ। स्कूल जी बिल्डिंग ज़्यादा किरी पई आहे काफ़ी वक़्त खां, ऐं ॿार उस जे अंदरि तइलीम हासिलु कनि। बरसातुनि में उस में ॿारनि खे तमामु घणी तकलीफ़ थिए थी। उन करे असांजो मुतालबो आहे जनाब MNA नवीद कमर ज़मा शाह खां, MP खुर्रम करीम सुमरो साहिब खां, ऐं तइलीम जो सूबाई वज़ीर सरदार शाह खां, ऐं वज़ीर आला सिंध खां त असांखे स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे। हिन जो चवणु आहे त तइलीम खपे, ताला न खपनि। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। काफ़ी ज़माने खां असांजो स्कूल जी बिल्डिंग किरी पट थी वई आहे। असांजा मासूम ॿारड़ा खुले आसमान ततल उस में बरसातनि में, जीअं सर्दियुनि जी मौसम अचे थी त सीअ में हिते खुले आसमान तालीम पिराए रहिया आहिनि। हिननि अपील कई त सिंध जे तइलीम वारे वज़ीर खे ऐं MP MNA खे त असांखे साहिब खान नूहाणी जी स्कूल जी जल्द खां जल्द बिल्डिंग ॾिनी वञे। अली खान चांडियो SS न्यूज़ टंडो गुलाम हैदर।